नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं खिपरो का खबर दींदा हलूं तो खिपरो में हैदराबाद के सीनियर सहाफ़ी सलीम मल्ला के धमकियों ॾियण खिलाफ़ खिपरो के सहाफ़िन के सॾ ते कलम धड़न जो खिपरो चौक ते सहाफ़ी पीर बख्श राजड़, मुमताज़ बोज़दार, हरीश केबीसी, अब्दुल रज़ाक राजपूत ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथन में प्ले कार्ड खणी एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे के खिताब कंदे सहाफ़िन चयो त करप्शन कंदड़ कामोरा हाणे सहाफ़िन के धमकाए सच लिकाए नथा सघनि। हैदराबाद के जो सीनियर सहाफ़ी सलीम मल्ला के असिस्टेंट कमिश्नर पारां जेके धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि, असां उन सिलसिले में असीं एहतजाज करियो पिया ऐं सिंध सरकार खां असीं मुतालबो करियो था त हेॾे जेको बदमाश असिस्टेंट कमिश्नर आहे उनखे फौरी तौर ते हटायो वञे, बरतरफ़ करे वञे नौकिरी तां। हू जेको नौकिरी लाइ आयल बि कोन्हे, उनखे ख़बर कोन्हे असां सहाफ़ी जेके पंहिंजी फर्स्ट ड्यूटी अदा करे रहियो उनखे धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं असां उन मामले जी सख़्तु मज़म्मत करियूं था। सीनियर सहाफ़ी सलीम मल्ला के हैदराबाद के सीनियर सहाफ़ी KTN जो जेको रिपोर्टर आहे उनखे जेके धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि, इन वाक़े जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त हैदराबाद जे असिस्टेंट कमिश्नर अरबाब इब्राहिम के ख़िलाफ़ कार्रवाई करे केस मुअतल कयो वञे ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी करे सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿिए सूरत में सिंध भर एहतिजाज जो दायरो वसी कयो वञे। जेको आहे सो ऑफिसर आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको सच जो आवाज़ आहिनि सहाफ़ी उन्हनि खे जेको आहे सो कूड़नि केसनि में फासाए उन्हनि जे जेको आवाज़ आहे उनखे दॿायो वञे पियो ऐं असां खिपरो जा सहाफ़ी AC जेको हैदराबाद आहे उनजे अहिड़े अमल जे ख़िलाफ़ सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त जेको सच लिखंदड़ सहाफ़ी आहिनि उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। नाले वारे सहाफ़ी मोहम्मद सलीम मल्ला खे जेको असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद पारां बदतमीज़ी उन सां कई वई आहे, हुनजी असीं सख़्तु लफ़्ज़नि में निदा कयूं था ऐं हुनजे बाला ऑफिसरनि खां मुतालबो था कयूं त हिन ऑफिसर खे हुतां हटायो वञे। सलीम मल्ला के उते जे गुंडे उते जे असिस्टेंट कमिश्नर जेका बदमाशी कई आहे उन सां कूड़नि केसनि जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। असां खिपरो जा सहाफ़ी सख़्तु लफ़्ज़नि में उन जी मज़म्मत था करियूं ऐं घुर था करियूं त गवर्नमेंट उन सहाफ़ी खे तहफ़्फ़ुज़ फराहम करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।